नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जो अगवा थियल वापारी गुलाब राय शेवकाणी 14 ॾींहंनि बाद ड्रामाई तौर बाज़ियाब थी वियो। SSP ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी जी प्रेस कॉन्फ्रेंस के मौके ते गुलाब राय केस के फरियादी महेश कुमार शेवकाणी, हिंदू लोहाणा पंचायत खिपरो के सदर डॉक्टर गोविंद राम, रमेश कुमार डोडाणी पारां SSB सांगड़ी ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी के सोनजा लाकेट पाराया विया ऐं DSP खिपरो फज़ल हक चांडियो ऐं SHO खिपरो गुलज़ार मरी, SHO शरीफ जमाली, SHO इसाक संग्रासी के अजरकन जा तोहफ़ा ऐं गुलन जा हार पाराया विया। जे लाइ हींअर ही DIG साहब मूंखे कॉल कयो आहे। इन्हनि सभिनी टीम जे लाइ कैश रिवार्ड भी आहे। IG साहब अलॻि ऐलान कयो आहे, DIG साहब पाण अलॻि ऐलान कयो आहे। असांजी डिस्ट्रिक्ट जी तरफ़ां, मुंहिंजी तरफ़ां इन सभिनी खे सर्टिफिकेट्स मिलंदा ऐं हिंदू कम्युनिटी भी इन्हनि खे इनाम ॾींदी। पर वधि में वधि जेको असां पंहिंजो प्रोफेशनल कमु कयो आहे ऐं जेके आवाम जे दिलि में इज़त आहे, आवाम के जेको तहफ़ुज़ आहे, आवाम के एहसास थिए त बाबा हिते तव्हांजी पुलिस आहे, तव्हांजी हिफ़ाज़त कंदी ऐं कहिड़ो अहिड़ो ॾुआरी जेको अहिड़ो ग़लति कमु कंदो उहो कानून खां कोन बचींदो। ऐं इंशाअल्लाह डिटेल्स तव्हां केस जी शेयर भी कंदासीं ऐं इनाम इंशाअल्लाह असांखे मिलंदा रहंदा आहिनि। पर सभिनी खे हाँ बिल्कुलु, ये सुठो केस, तमामु सुठो केस ठाहींदासीं ऐं इंशाअल्लाह पंहिंजी फैमिली सां मिली वठे ऐं शाम जो वरी गुलाब राय खे थोरो घुराईंदासीं इन्वेस्टिगेशन। दिली ख़ुशी है ऐं पुलिस जी एफर्ट आहिनि ऐं तव्हां पाण ॾिसो था, तव्हांजे साम्हूं आहे पब्लिक, तव्हां ॾिस हिते तव्हां महसूसु थींदो पब्लिक खां त भई छा पोजीशन आहे। गुलाब राय घट अरसे में पुलिस का कामयाबी के हमें कींदा ॾिसो छा ही डील वगैरह या पुलिस जी निच अदा यो 100% ॿुधायूं था त का डील कोन्हे। जेकी बि कामयाबी आहे उहो पुलिस जी आहे, SSP साहब जी आहे, टीम जी आहे, गुलज़ार साहब जी आहे, सॼी पुलिस टीम जी आहे। इहो अॼु असां दिलि जी गहराइनि सां हिन जा थोराइता था मञूं ऐं असां पुलिस ते नाज़ था कयूं ऐं इवन एतिरे क़दुरु अॼु चवे थी सल्यूट सिंध पुलिस सल्यूट, असां इहो बि कयूं था। बिल्कुलु हुननि जो हक़ आहे, सॼी पुलिस कई आहे, प्रेशर पुलिस बाज़ाब पुलिस करायो आहे। मरी साहिब आ रहियूं जिन हिन जेको असांजो केस उन में उन खां सवाइ काज़ी शमजीन साहब ऐं उन खां सवाइ असांजा MNA जेके चाहे मिनाटी जा हुआ, चाहे मुस्लिम्स हुआ, चाहे MPA, उन तमामु वधि मां वधि असां सां सहकार कयो ऐं हिन सॼे जेको कम खे जेको हिन जॻह ते हींअर पहुता आहियूं उन वधि में वधि असांजा तांवर आहे। असीं तमामु पूरी पंचायती नमूने असीं उन शुक्रगुज़ार आहियूं। न ॾिसो न, असां जेके कमु कया आहिनि जिन माण्हुनि ज़ाहिर पुलिस लाइ इनाम त ॾिबो न, जिन माण्हुनि हेॾी महिनत कई आहे, जेके पुलिस वीचारा पुलिस वारा आहिनि, उन सां गॾु यूनिवर्सिटी जा मेंबर आहिनि, ज़ाहिर आहे त असां उन्हनि खे जेको थींदो असीं साईं जन खे पाणे ॾींदासीं गिफ्ट, जो साईं जन पाणे उनखे पंहिंजे नमूने वराए ॾींदा। छो त हीअ त हिकिड़े जी वॾी महिनत कई आहे, सॼी राति हलिया आहिनि, असीं त सुता पिया हुआसीं। अॼु 14 ॾींहं थिया आहिनि ऐं शाबाश हिननि हिकिड़ो मिंट बि जेको आहे मुंहिंजे ख़्याल में राति जो शायदि को निंड कई हुजे पर मूंखे नथी लॻे। हिननि उहा महिनत कई आहे। अवां बि हिते रहो था, अवां जी उमिरि 50-55 साल जे पंहिंजी हिकिड़ी सोनेरी दौर इहो ई आहे जंहिंमें हीअ हेॾी महिनत करे माण्हू खे करायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं